अरे मुझे अदड़ो। केडी में लाया था? थोड़ी देर थी आए। बाबा किथे आए? चाचा मोलू है साबू पान में वातूर जी पैन उन्हें जो फैसलो कराना वियो है। पर बाबा तो बीमार हो ना? हाँ तब तो हेस पर हाण चाक है। घट में घट मुखे तो बुधायो आ। मु बाबा के चयो हो तो तोडे मानू मोकले। बाबा के मुझी जरूरत हुजे तो मानू मोकले ना। चरियो आई को बाबा के तुंजी जरूरत की काने। भला बाबा जे बिया केड़ा पुट बैठा है। मुखे बुधाण में छाओ आउ पाण बेन जे वाता बुधिया आया। मुझा भा तू बाबा ते पे कावड़ जी पर बाबा जी भी तो ते कावड़ है। मु छा कयो है? बाबा चे तो उर्स पेंजे घर में छो न थो रहे। मुखे ते सुख कोन थो अचे। अना नंढड़ो है जो पराए घर में रहे पे होंदे। परायो घर कोने मासी जो घर है। बाकी ही घर तोला परायो है हाँ ना? ना परायो तो कोने। हाणे माठ करे अची हिते रहो न तो मारी दिसतो के। हाँ अरे मुझो जानी जिगर आयो है। अरे बाबा भली करे आया पुट। अच्छा अच्छा मुझा भाकर पाया मिल पुट। बाबा अल्लाह करे तो खुश ही अल्लाह करे तो खुश हो जी पुट। पुट तबीयत ठीक है बाबा? वे बेटा बाबा खुश है चंगो भलो? खैर बाबा अधो तो ते कावड़ियो वेठो है। मुते अल्लाह छो तो मानू मोकले कौन घुरायो ना इन करे। हाँ बिली इहा मुका चुक थी वई। खणी दा पर क्यों हलिया बाबा हलिया। बाबा अल्लाह कंदो तो खुश होंदे पुट। अल्लाह कंदो तो मुझी हयाती तो के लगी हुई थी बाबा। अच्छा पुट अच्छा ना पुट पुट ही तोखे किताब पढ़ना ना पुट। ही मु तुझे लाइ शहर में किताब आना है फुट मां। मुखे किताब ॾिने। ये किताब मु तुझे लाइ ॿियनि ॿारनि लाइ तांदा आहिनि न। मां घर खणी वञा? घर खणी में छा कंदे? शिकिलियूं ॾिसंदुसि। बस रुगो शिकिलियूं ॾिसंदे? जेका सुठियूं शिकिलियूं हूंदियूं न उहे फाड़े भित ते आणंदुसि। पुट ही उहे किताब कोन आहिनि जिन मां शिकिलियूं फाड़े भित ते आणनि। पोइ बाक़ी तूं अची वेठ तोखे सम्झाए थो। न बाबे ॾिसण तो मारींदो। पुट तूं न मारींदो तूं अच सही। न मारींदो बाबा। पापा तूं अच अच शाबाश अच बाबा अच शाबाश शाबाश हले वे शाबाश। पर आऊं तो कोन पढ़ंदुसि। पर छो पुट? बाबो पढ़ण जो मुक़रर नथो अचे। हाँ तोखे पढ़ण जो शौक़ु आहे? पोइ तूं हीअं कर जो पंहिंजी अम्मा खे चओ त अधु मौला बख़्श खे सम्झाए। न बाबा अम्मा के भी मारींदो आहे। ही छा लिखियल आहे? ही पुट ही आहे अलिफ अंब लिखियल आहे पुट। अरे चुप। अरे तूं हिते वेठो छा थो करे? बाक़ी लोग किथे लड़े? बाबा मूं वटि। अरे रामू तुझो बाबा न मार मुके। बाबा स्कूल न वेंदुसि बाबा। अम्मा बाबा अम्मा बाबा मारे दो अम्मा। बाबा न मार स्कूल न वेंदुसि मां।
बाबा तो के न तू मारे बाबा बाबा न मारो के बाबा स्कूल को नहीं दे बाबा अम्मा बाबा मारे दो अम्मा न बाबा तो के मारे तो के न मारी दो न मार बाबा न मार बाबा स्कूल को नहीं दे बाबा पटेल वो तो के अग में चयो हो तब मास्टर के समझा हां मुखे बुधाइया तू छो मास्टर ते हला करे तब शफन के पढ़ण छो जारी वठो हो अदा शफन के पढ़ण जो शौक़ है मूं वटि किताब ॾिठी त हलियो आयो इन में ॾोह त कोन थियो राहु तो सा कोन तो गलाया मास्टर शफन पटेल मुझो पुट उन ते मर्जी में मोची हलंदी बाबा मर्जी बराबर तुझी हलंदी पर मास्टर के जोरी तो कोन तो पढ़ाए न चोरी पढ़ाई तो असा मरी विया की सब हा ॿियो न त वरी पटेल गाल बुधला मास्टर के गोठ मां कढ त गाल कोन ठहंदई छा कंदे तू बुधाए छा कंदे अरे मास्टर सरकारी माण्हू अथई सुभाणे मुफ्त में टी पकाई वेंदी आ छो वटी पकाईंदो मूंखे खून कयो आहे अब मास्टर मुंहिंजी तोखे मोकल आहे तूं भले वञी थाणे ते फरियादी थी शायदि आऊं बि ॾींदसि वाह रे पटेल वाह हथ दादो पंचन के माराई ऐं तूं भले हर कंहिंसां विड़ी हा न मास्तर खे धक लॻी वञे हा त पोइ ए मास्तर सरकारी माण्हू अथई सरकार हिन जो पासो खणंदी तुंहिंजो पासो कोन खणंदी आहे मूं मास्टर के धक्को करे आयो इहा ॻाल्हि वञी थाणे में ॿुधाइजे हा अब मास्तर तूं मर्ज़ीअ जो मालिक आहीं जेकॾहिं वञी थाणे ते फरियादी थींदे त आऊं तोखे कोन छॾींदुसि ऐं जेकॾहिं मुल्हो खे बच के छॾी त बाबा मर्ज़ी जो मालिक आहीं चचा उते केस फड़ा करण कोन आयो आहियां ऐं त अधु मौला बख़्श खे पंहिंजो भाउ थो करे लिखिया वाह वाह मास्तर वाह अब ॾिठई इहा अथई माण्हू जी शनाख़त ऐं तूं ऐं जो थोरी थोरी ॻाल्हि ते पापुर जो वञी मास्टर सां मुंहिंजी का दुश्मनी थोरी आहे न पटेल ॻाल्हि ॿुध मां हिकिड़ी ॻाल्हि चवां त मास्टर खे सम्झाए छॾे त मुंहिंजे ॿारनि खे न चोरे हा उथी अच्छा हलूं था छितो अची थियो आहे नालाइक कंहिं जाइ जो अय्यम्मड़ सच्ची मुबारक हुजन मासी छाजी मुबारक अय्यम्मड़ ॿुधो त भाणे ओसायो आहे आई मासी अधो ते रहंदो थोरी बाबा जी बीमारी जो ॿुधी आयो आहे वरी हलियो वेंदो मासी वटि आई माई हिननि घर खे थियो छा आहे अलाए जे मासी अय्यम्मड़ हिकिड़ी ॻाल्हि चवां मथां ॾुखी लॻई न न मासी तूं ॻाल्हि कर अमड़े मूं भी दुनिया ॾिठी आहे ऐं तूं त अञा ॿार आहीं तोखे त का ख़बर ई कान्हे त ज़माने में छा पियो वहे वापरे मासी मूंखे ख़बर हुजे हा त पोइ तोखां छो पुछां हा हीअ मुंहिंजी अच्छी सींध ॾिसी थी आउं कूड़ कोन थी ॻाल्हायां मासी हाणे खणी तूं ॻाल्हि कर ही भाणे जे पेट में पढ़िया लिखिया पियल आहिनि मासी पढ़ण लिखण पेट में कीअं विझबो तोखे इहा बि ख़बर कान्हे ऐं भाणे ते तावीज़ थियल आहिनि ऐं मुछियस उर्स ते केरु तावीज़ कंदो ऐं माई तूं त का सफ़ा ॿार आहीं ऐं छा मासी ॿियो वरी के न न मासी छा लाइ उर्स ते तावीज़ कराईंदी ऐं माई तुंहिंजा बि इंसाफ़ आहिनि ऐं अलाह हयाती ॾे अधे आचर उहो वेठो आहे ऐं तूं भेण हिते वेठी आहीं पोइ दोर्स हिते नथो रहे तूं ई ॿुधाए भला छो नंढड़े हूंदे खां मासी निपायो आहेसि न उर्सी सांस दिलि थी वई आहे ऐं हाणे ठहियो उर्स जा नंढड़ो ॿार आहे पर उर्स में मासी जी कहिड़ी लालच आहे बसि भाई मुंहिंजी तौबा मुंहिंजी ज़ारी ऐं मूंखे त अॻे ई ख़बर हुई त तोखे मुंहिंजी ॻाल्हि जो एतबार कोन ईंदो हाँ
लौंगा मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त किताब कंहिं चुराया, छो चुराया? यार तू तो पढ़े लिखे होशियार माण्हू आहीं, तोखे बि इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे? ॿुध, तोखे सम्झ में आया छा? हा, मुंहिंजो शक मोलूअ में आहे। मोलूअ में? पर मोलू किताब छा लाइ चुराईंदो? बाक़ी तोसां छा लाइ विड़ियो? मूंसां विड़ियो तंहिं करे ज़रूरी आहे त किताब हुन चुराया हूंदा? न किताब हूंदा न संदसि ॿार पढ़ंदा। छॾ यार, ॻोठ में ॿियनि जा त ॿार आहिनि, उहे बि त राज़ी कोन्हनि। न लौंगा, मुंहिंजो शक मोलू में कोन्हे। मेरे हेड़ी चोरी न ॾिठीसीं न ॿुधीसीं। तोबा तोबा तोबा। इहा ख़बर त अख़बार में अचण जहिड़ी आहे। बाबा अख़बार वारनि खे हिते जी वरी कहिड़ी ख़बर? हा पटेल, बाक़ी मास्तर शार वञी इहा ख़बर ॾेई अचे त भलो। हूअं पुलिस न अचे त अख़बार पढ़ी अची ॻोठ ते कड़के, ईअं न? चाचा पटेल, पुलिस कहिड़ो लाचार कोन्हे, किताबनि जी चोरी खे पुलिस बि कान लिखींदी। पर जंहिं किताबनि जी चोरी कई आहे उनखे फ़ाइदो कहिड़ो थींदो? बाबा ॿुधी मरण जहिड़ी ॻाल्हि आहे। सुभाणे मास्तर किथे बदिली थी वञे त ॻोठ जी ॾाढी वाखाण कंदो। मोलू, तूं माठ को वेठो आहीं, कुझु पुछी कोन थो? ऐं छा पुछां? तूं त वॾे मगर माण्हू आहीं, अॼु तुंहिंजो अकुल छा थो चए? मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे वणे हुअं ई कोन, पोइ फ़ाइदो? मौला बख़्श, सॼी उमिरि में पहिरियों दफ़ो सच ॻाल्हायो अथई। पटेल सॼे ॻोठ खे खणी गॾु कयो थी, ॻाल्हि त कुझु बि कोन था। हा पर सभिनी जा कम खोटी थिया आहिनि। हा साईं, तूं त वॾे कम वारो माण्हू आहीं। अरे तव्हां अटे ते चटी कोन आहियां, दिल्ली कुल्हे ते मानी जागर ते मथे थींदो। ठहियो ठहियो, तूं कोन थो खाराईं। ये बात तोखे कंहिं जॻह सां ॻाल्हाए, ही माठ को भलो आहे। पटेल बाबा, ॻाल्हि जो निबिरो करो त हर को निकृत सां लॻे। बाबा बाबा इहो सभु वेठा आहियो, जेका हमारी सलाह। मुंहिंजो ख़्याल आहे त पहिरां खणूं पटेल। बाबा ॻाल्हि ॿुधो, इहो चोरी कंहिं ॿाहिरे माण्हू कान कई आहे, असांजे ॻोठ मां कंहिं कई आहे। ईअं आहे या न? बराबरि बराबरि। इहो पहिरां खणूं, सभु मिली वञे। सुभाणे जंहिं चोरी कई आहे ॻोठ में कहिड़े मुंहं सां लॻो? इन जी माना त ॻाल्हि आई वई करे छॾे। बाबा जंहिं चोरी कई आहे उनखे थोरो हया शर्म हूंदो न त माठ मीठ में अची किताब छॾे वेंदो। कीअं मौला बख़्श? अदा तुम बि शर्म हुजे न पटेल। छो अदा माठ को वेठो आहीं? बितिन सां बि ॻाल्हायां छा? आउं बितायां छा? दिलि चवंदी आहे तोसां सॼो ॾींहुं वेठी ॻाल्हायां। हाणे तूं हिते रहो न। हिते रही छा कंदुसि? बाक़ी मासी वटि रही छा कंदो आहीं? उते माल चारींदो आहीं छा? तुंहिंजी मर्ज़ी आहे हिते बि माल चारियां, हा न? अल्लाह, मूं त भोग बि कयो। कावड़ त सदाईं तुंहिंजे नक ते रखी आहे। हिते वधीक रहंदुसि त तूं ऐं बाबा बेज़ार थी पवंदा मूं मां। बेज़ार त तूं थी पवंदो आहीं। तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजी ऐं बाबा जी तोसां केतिरी दिलि आहे। हा हा, मूंखे सभु ख़बर आहे। अम्मा जहिड़ी हुजे पोइ तूं अहिड़ी ॻाल्हियूं न करी। अम्मा जहिड़ी हुजे हा त मूंखे ईअं घर मां बि कोन कढियो आहे। अम्मा गुज़ारे वई तॾहिं आउं बि त नंढड़ी हुयसि। इन में मुंहिंजो कॾो कोन्हे। चेरी जे विच मां उथी आहियां पुट। ॿियो छा बि करियां? बाबा फैसले विच मां उथी न वेंदो आहे माण्हू। ऐं गॾु वारी हुअसि छा? बाबा इन नमूने सां जेको थी वेंदो आहे न, माण्हू उनखे ॾोहारी सम्झंदा आहिनि। हिते अचण मां इहो फ़ाइदो आहे,
अरे बाबा सफ़ा गुचरियो आहे तो को किताबनि जी चोरी थोड़ी कई हूंदी पुट बाबा बाबा आउं सुभाणे वेंदुसि हाँ हले वेंदे अम्मा भाणे जूं ॻाल्हियूं ॿुधाई बाबा उस मुंहिंजे जिस्म जो हिस्सो आहे हाणे न जेकॾहिं मूंखां धार थियो त मरी वेंदुसि अम्मा मरी वेंदुसि